नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारे खां ख़बर ॾींदा हलूं त PTI पारां 8 मार्च ते छाछरे में थींदड़ जलसे आम कामयाब बणाइण लाइ ज़िले अमरकोट में वॾे पैमाने ते राबता मुहिम शुरू कई वई है। अमरकोट में MNA लाल माली, डिवीज़नल सदर खान साहब, अकबर अली, हाजी हुसैन मंगरियो जी अॻुवाणी में कारनि, जीपन, मोटरसाइकिल जी हिकु वॾी रैली कढी वई। रैली सामारो पहुचण ते PTI कारकुननि, शहरिन पारां PTI काउंसलर बाबर खान खासकेली, अशोक माली, वडेरो फुरुख खासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शानदार आजिया कई वई ऐं गुलनि जी वर्खा कई वई। रैली शहर जो गिश्त कंदे सामारो जे मेन बस स्टॉप जे शाह लतीफ़ चौक ते पहुती, जिथे जलसे जी सूरत इख्तियार करे वरिती। जिते MNA लाल माली खिताब कंदे चयो त 8 मार्च ते पाकिस्तान तहरीक इंसाफ ಛಾಛ್ರோ में हिकु वॾो अज़ीम शान जलसो करे रही है, जंहिंखे वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, वज़ीर ख़ारजा मखदूम शाह मोहम्मद कुरैशी ऐं ॿिया अॻुवान खिताब कंदा। इमरान खान जे वज़ीर आज़म थियण बाद पहिरियों जलसो आम थी रहियो आहे। वज़ीर आज़म थर ख़ासि पैकेज जो ऐलान कंदो, जेको हिन खिते जी तक़दीर बदिलाए छॾींदो। हिन वधीक चयो आहे त PP जा भूतार PTI जे वर्करनि अॻुवान ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं कंदे कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हाणे हुननि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। इंतकाम जी सियासत कंदड़ करप्ट भूतारनि जल्द जेल भेड़ा थींदा। हिन वधीक चयो त इहो तारीख़ जो वॾे में वॾो जलसो हूंदो, जंहिं में अवाम खे वधि में वधि शरीक थियण जी अपील कजे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।